हल्ला थी अंदर जा पलीत इंसान, धोखेबाज मतलबी मकार इंसान, असां सां रही नीमक खाई वरी असां जी गिला। हल्ला थी जंगली बिला, चवे वफा बाबर चांडियो मुरीद शाख वारो, तुझी औकात ही नहीं जेतरी तोखे इज्जत ॾिनी से। हाणे बूट भी असां जा साफ कंदे पोइ भी उहा इज्जत न मिलंदई, पोइ भी उहा इज्जत न मिलंदई। जेकॾहिं पंहिंजी जान बचाइणी थी त पोइ शींहं खां परे रहणो थी। तू मुनाफ़िक़ अंदर खां अहिड़ो आहीं खोखलो जीअं शींहुं लॻंदो आहे परे खां बिलो। चवे साकिब नूर साहूवाल ऐं भा सदाकत साहूवाल, शहर उॾेरे लाल स्टेशन वारो, नांग खे केॾो बि खीर पीआरियोसि पोइ बि ॾंगींदो। मुनाफ़िक़ खे जहिड़ो बि खाराइजेसि त बि न मञींदो, त बि न मञींदो। लहंदो हिकु टको भी न हुए, तोखे हर जाइ ते इज्जत ॾियारी, तुंहिंजो मान मथे कयोसी। दोस्ती में हलण जड़ो न है, चवे कामरान जतोई लाड़काणे वारो, तू त एतरी इज्जत जे लायक भी न हुए। भॼी वञो अंदर जा कारा, तुंहिंजी बेइज्जती करण भी असां पंहिंजी तोहीन नथा समझूं, असां पंहिंजी तोहीन नथा समझूं। शरीफ आहियूं त शरीफ रहण ॾे, जे असां बदलियासीं त कई ॾींहं बारूद जी धप न वेंदी तुंहिंजे शहर मां। चवे शाइर सलीम चांडियो दुबई वारो, सुठो थी त सुतल शींहं खे न जागाए। जे जागी पयासीं त अहिड़ो सुधरी वेंदे जो मस्जिद में जमायत सां पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ंदे, पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ंदे। न अनाह में न कंदो गुरूर हां, मुनाफ़िकनि ऐं दुश्मननि जे लाइ वॾो सूर हां, कंहिंजी टेक ते न पंहिंजे दम ते थियो मशहूर हां। अल्हम्दुलिल्लाह नवाब आहियां ऐं इंशाअल्लाह नवाबनि वांगे जीअंदो रहंदुसि। बाक़ी मुनाफ़िकनि जा आंडा पिता बुकियूं फिफड़ सदाई साड़ींदो रहंदुसि, सदाई साड़ींदो रहंदुसि। हल्ला थी वेल्हा टारण वारा, जंहिं वटि वञी मटन ऑर्डर करी, पाण कंहिंखे पाणी जी सलाह भी न हणी, कोई मेहमान अचई उन जी काल भी न खणी। चवे सरदार तौकीर अंसारी खैरपुर वारो, सब कुछ अल्लाह साईं ॾिनो थी, पोइ भी खीसे में ॼणो नांग वेठो थी। तू लुधो आ पहिरें नंबर जो, हर कोई तोखे समझी वियो थी, हर कोई तोखे समझी वियो थी।